बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कवर स्टोरी में भली कार हया इरफान महबूब। सिंधु में 6 तकरारी कैनाल कढ़ण वारे मनसूबो जो है वो ख़त्म थी वियो है, पर सिंध में इन मामले ते पकड़ियल बेचैनी अञा ताईं ख़त्म न थी सघी है। सिंध के मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुन अपोज़िशन की जमायतुन तोड़े हुक्मरान जमायत पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इन मामले ते चिट्टो मौक़िफ़ है, बल्कि पाण इं खणी चऊं तो सिंध की हर जमात, हर मानू, हर तबके जो ताल्लुक़ कहिड़े भी तबके से हुजे, पर उन्हनि जो कैनालन वारे मामले ते हिकिड़ो ई मौक़िफ़ है। ऐं जॾहिं इहो हम आवाज़ थी हिकिड़ो आवाज़ वफ़ाक़ ताईं पहुतो तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इन मामले ते हिकिड़ो वाज़े ऐलान कयो तो जेसीं ताईं सूबनि में इतफ़ाक़ राय पैदा न थी थे ओसी ताईं कंहिं भी कैनाल ते कमु न थींदो, बल्कि कैनाल ठहंदो ई कोन। 2 मई ते CCI जो इजलास तलब कयो वियो आहे ऐं जेका गुज़िरियल ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस थी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं बाद में उन जा जेके मिनट्स जारी कया विया उन मां हिकिड़ी शइ पधरी आहे त कैनालनि वारे मामले ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत जो जेको मौक़िफ़ आहे उहो साॻियो ई मौक़िफ़ पाकिस्तान मुस्लिम लीग नून यानी वफ़ाक़ी हुकूमत जो भी आहे। ऐं 2 मई ते CCI जो जेको इजलास थींदो उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको मौक़िफ़ आहे उन जी ताईद कई वेंदी ऐं अहिड़े तरीक़े सां तकरारी कैनालनि वारो जेको मनसूबो आहे उन जे ख़ात्मे ते आख़िरी जेका मोहर आहे उहा 2 मई ते CCI जे इजलास में लॻंदी। पाण ॾिसूं था त वज़ीर आज़म हिकिड़ो वाज़े ऐलान कयो आहे। गुज़िरियल ॾींहं भी पाकिस्तान पीपल्स पार्टी इन ते जलसो कयो जेको बाद में जशन में तब्दील कयो वियो, पर उन बावजूद सिंध में वकील बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा जेके एहतजाज ऐं धरना आहिनि उहे अॼु सूधो जारी आहिनि। गुज़िरियल ॾींहुं भी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई त कैनालनि वारो जेको मामिलो आहे उहो ख़त्म थी वियो ऐं हाणे एहतजाज जो को जवाज़ बचे ई नथो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध में जेके एहतजाज हलनि पिया या जेके धरना जारी आहिनि उन्हनि जे अॻुवाणनि खे भी अपील कई त हाणे जेके धरना आहिनि, जेके एहतजाज आहिनि उहे ख़त्म थियणु खपनि, छाकाणि त कैनालनि वारो जेको मनसूबो आहे उहो ख़त्म थी वियो ऐं सिंध जा जेके एतिराज़ हुआ, सिंध जा जेके ख़दशा हुआ या सिंध जा जेके मौक़िफ़ हुयो, सिंध जो जेको मौक़िफ़ हुयो उन जी वफ़ाक़ी हुकूमत ताईद कई आहे ऐं अमली तौर ते 2 मई ते CCI जे इजलास में इहो मामिलो ख़त्म थी वेंदो। इन जे करे धरणनि जो को जवाज़ कोन्हे, पर उन बावजूद पाण ॾिसूं था धरणनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। इन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे सुखदेव आसरदास हेमनाणी साहब, पाण सिंध हुकूमत जा तर्जुमान आहिनि। सुखदेव साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सभ खां पहिरियां तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब भी चयो त पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी में हिकिड़ो मुआहिदो थियो आहे, को कैनाल न ठहंदो ऐं 2 मई ते जेका CCI जो इजलास तलब कयो वियो आहे उन में इन मुआहिदे खे या जेको तय थियो आहे कैनालनि वारे मामले ते उनखे एंडोर्स कयो वेंदो। कहिड़ा कहिड़ा मामलात आहिनि जेके नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे विच में तय थिया आहिनि? ॾिसो, नून लीग जी गवर्नमेंट ऐं पीपल्स पार्टी विच में काफ़ी अर्से खां इख़्तिलाफ़ हलनि पिया। तव्हांखे यादि हूंदो त जनवरी 2025 में असांजी CEC जी जॾहिं मीटिंग थी त असांजी कोऑर्डिनेशन कमेटी उहा असां तहलील करे छॾी थी। छो कैनालनि जो मसइलो त जॾहिं प्रोटेस्ट शुरू थिया था अक्टूबर नवंबर खां, पर असां 2024 जून जुलाई खां उन जे ख़िलाफ़ ॻाल्हायूं पिया, मुस्लिम लीग नून सां एहतजाज भी कयूं पिया, उन सां बार बार असां डिमांड्स नेगोशिएट कयूं पिया। छो त मुस्लिम लीग नून जी जेकी वफ़ाक़ी हुकूमत आहे उहा हिकु ज़िद ते बीठी हुई कैनालनि जे हवाले सां ऐं जेको असांखे चयोसि फौरी तव्हां विड्रॉ कयो, पर उहो विड्रॉ न पिया करनि। त धरना भी थिया, मुख़्तलिफ़ सेगमेंट्स ऑफ सोसाइटी में वकीलनि जो धरनो भी आहे, सिविल सोसाइटी खे बि गॾु पीपल्स पार्टी पाण बि अवामी रेफरेंडम करणु शुरू कया, जंहिंजो तव्हां पहिरियों ॾिठो जलसो 4 अप्रैल ते थियो। उन में वाज़े सां ॻाल्हि रखी छॾी जे तव्हां हे अवामी रेफरेंडम न मञींदव त असां वफ़ाक़ी हुकूमत सां न बीहंदासीं, असां भई अवाम सां बीहंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत असां नेचुरली जॾहिं असां न बीहंदासीं त हुकूमत किरी पवंदी। त लास्ट असांजो जेको जलसो थियो हींअर 18 अप्रैल ते, उन खां पोइ हैदराबाद तव्हां ॾिठो, पोइ वञी वफ़ाक़ी हुकूमत खे ॻाल्हि जी सीरियस ते सम्झ आई, अवामी पल्स उनखे सम्झ आई, छो त वफ़ाक़ी हुकूमत खे सॼो मामिलो मिसहैंडल थियो आहे। उन्हनि सिंध जे अवाम जे जज़्बात सम्झा न, सिंध जी अवाम जी पल्स उन्हनि न सम्झी, जंहिंजे करे असांजी सिंध जी अवाम मुश्तइल थी वई ऐं उहा सरापा एहतजाज थी वई। हाणे वञी हुननि असांजी ॻाल्हि मञी आहे। वन सिंगल पॉइंट एजेंडा आहे, जेसिताईं सूबनि जे विच में कंसेंसस न हूंदो तेसि ताईं को बि कैनाल किथे न ठहंदो, सिंध में छा पंजाब में छा किथे न ठहंदो। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, ज़राअत सां रिलेटेड जेके बि शयूं आहिनि
जंहिंमें तव्हांजो यूज़ेज ऑफ वाटर आहे, पाणी जो इस्तेमालु कीअं थींदो, छो तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो हिकु ॿी बि शइ हले पई कोऑपरेट फार्मिंग जी। कोऑपरेट फार्मिंग जो सॼो मसइलो अची वेंदो आहे, पाणी खे तव्हां कीअं यूटिलाइज़ कयो थो निश्चित, त उनखे बि डिस्कस कयो वेंदो। उन लाइ जेसिताईं कंसेंसस न हूंदो तेसिताईं का अहिड़ो क़दम न खयो वेंदो। गॾो गॾु ज़रा सां जेके बि मामला रिलेटेड हूंदा, जेके ॿियनि सूबनि खे बि असर अंदाज़ थींदा, उहे जेसिताईं सूबनि जे विच में कंसेंसस न हूंदो तेसिताईं का शरत न। इहा असां इहे सम्झो पीपल्स पार्टी जी इहा हिकिड़ी जीत आहे, पीपल्स पार्टी जी न, सिंध जी न, इहा सिंध जे अवाम जी जीत आहे, जेको असां उन्हनि खां उन ज़िद खां उन्हनि खे मुड़ायोसीं, असां पंहिंजी ॻाल्हि मंडराए वियासीं। ही असां सिंध जी अवाम जेकी आहे उन जेकी आवाज़ उनखे असां ट्रांसलेट कयो आहे पंहिंजी डिमांड्स ते, जेकी असां हींअर तरसदो इनशाला 2 मई ते हिन जी कालाबाग डैम खे पीपल्स पार्टी दफ़न करायो, इनशाला हिंसन करार जे प्रोजेक्ट खे सीसीआई जी मीटिंग में दफ़न कराईंदी। अच्छा सर, सीसीआई जो जेको इजलास थींदो, हिकिड़ो जेको आम तासुर आहे या आम माण्हुनि जे ज़हननि में जेको सवाल आहे त भई सीसीआई में जेके फ़ैसिला आहिनि उहे थींदा आहिनि अक्सरियत जी बुनियाद ते, ऐं पाण जेकॾहिं सीसीआई जे स्ट्रक्चर जो जाइज़ो वठूं था, उन में पंजाब जी अक्सरियत आहे, सिंध जा टोटल 2 वोट आहिनि। हिकु त आम माण्हूअ खे कीअं सम्झाइजे त भई सीसीआई में ही कैनलनि वारी जेका रिथ आहे उहा कीअं ख़तमु थींदी, इहो यकीन कीअं ॾियारिजे त सीसीआई में मामिलो जॾहिं ख़तमु थी वेंदो त उनखे मुस्तक़िल बुनियाद ते ई ख़तमु सम्झिजे। साईं, हिनखे मां ॿिनि तव्हांखे एंगल सां सम्झाईंदुसि। हिकिड़ो सियासी, जेको प्रेस कॉन्फ्रेंस थी असांजी बिलावल साहब जी, वज़ीर साहब जी, ॿियो जी आइनी। सभिनि खां पहिरियों त आइनी शइ ते जेको असां खदशो आहे सिंधी अवाम खे, असां माण्हुनि खे को कानूनी खदशो आहे, त मेजोरिटी छो त पंजाब में वफ़ाक़ जी आहे, असां वटि 1 वोट या 2 वोट आहिनि, वोटनि वधीक आहिनि। सीसीआई जो बुनियाद ठाहे थो आर्टिकल 154 आइन जो, जेको तव्हां सॼो स्ट्रक्चर ॾिठो सीसीआई जो, उन आइन में लिखियल आहे तव्हांजे उन आर्टिकल में त अगरि को अहिड़ो फ़ैसिलो जेको कंहिं सूबे अगरि उन सां मुतफ़िक़ न आहे या उनजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ उन ते काई वोटिंग थी वञे, उन सूबे को नुक़सान थो थिए, उहो सूबो चाहे त उन फ़ैसिले खे डिसीजन चेंज कराइण लाइ मोकिले सघे थो ज्वाइंट पार्लियामेंट में उन आइन तहत। जॾहिं सीसीआई में अगरि का अहिड़ी शइ थी बि सघे थी कंहिं सूबे जे ख़िलाफ़, पहिरीं ॻाल्हि त असां उनखे ज्वाइंट पार्लियामेंट में मोकिलाए सघूं था। ज्वाइंट पार्लियामेंट में या मुस्लिम लीग नून जी मेजोरिटी न आहे, उते ॿियूं पार्टियूं बि आहिनि, पीटीआई बि आहे, उते अपोज़िशन जी ॿियूं पार्टी बि आहिनि, असां बि, असां हुन सां नंबर पूरा करे हे दफ़ा चवंदा इन केस का अहिड़ी गद्दारी थिए थी, का अहिड़ो बैक ट्रैक करे थी, हे मां तव्हांजी ॻाल्हि खे आइनी। हाणे अचूं था सियासी पर्सपेक्टिव ते। ॾिसो, मुल्क जो वज़ीर आज़म सॼी अवाम जे साम्हूं वेही करे असांजे चवण ते, असांजी डिमांड ते असां सां गॾु वेही करे अनाउंस थो करे लाइव टीवी ते 24 करोड़ अवाम जे साम्हूं त हे मनसूबो न थींदो, काउंसिल ऑफ जेको कॉमन इंटरेस्ट मीटिंग थींदी ऐं उन में मनसूबो दफ़न थींदो, छो त पीपल्स पार्टी जी इहा डिमांड आहे। पहिरीं ॻाल्हि। ॿी वरी उतां जी जेकी वफ़ाक़ी हुकूमत जी प्रेस रिलीज़ आई आहे उन में इहा शइ मेंशन थी आहे त छो त हिकिड़ो मुआइदो थियो आहे नून लीग ऐं पीपल्स पार्टी तहत, त भई हे कैनाल जो मसइलो तॾहिं त सीसीआई में खणी ईंदो जॾहिं हिन खे दफ़न कंदो, ऐं उनखे तेसिताईं त कैनाल न ठाहींदो जेसिताईं सूबनि में इतफ़ाक़ राय न थींदो। अगरि जेका अहिड़ी गद्दारी थिए थी, असां सां का अहिड़ी धोखेबाज़ी थिए थी, असांखे हिकिड़ो मिड लॻंदो हुकूमत छॾण में, न त असां वटि जॉइंट पार्लियामेंट जो प्लेटफॉर्म पियो आहे, असां ओॾे खणी वञी की मनसूबो रद्द कराए छॾंदासीं। त मां ख़्याल में हिनखे कोई बहान न हुजणो घुरिजे, सियासी नमूने सां बि ऐं आइनी नमूने सां बि। सही। अच्छा सर, हिकिड़ो ॿियो ख़दशो बि आहे त हीउ मामिलो जॾहिं सीसीआई में वेंदो त उते वरी इन मामले ते इतफ़ाक़ी राय पैदा करण जे लाइ हिन मामले खे कमेटी ॾांहुं उमाणियो वेंदो, ऐं पोइ कमेटी में इहो जॾहिं मामिलो वेंदो त पोइ इहो मामिलो रोलड़े जो शिकार थी वेंदो ऐं थधो थी वेंदो, सवली ॿोलीअ में पाण खणी चऊं त इहो मामिलो मुलतवी थी वेंदो। सिंध जे माण्हुनि जो इहो जेको ख़दशो आहे या इहा जेको सवाल आहे, इहो केतिरे हद ताईं दुरुस्त आहे, या इन केस जेकॾहिं अहिड़ी का शइ थिए थी त उनखे कीअं एड्रेस कंदी सिंध हुकूमत या पीपल्स पार्टी? हीअ तव्हां सवाल आहे, उन में हिकिड़ो भउ आहे, उहो तव्हांजो सवाल न आहे, उहो मुंहिंजो सवाल बि आहे, उहो सिंध जी अवाम जो सवाल आहे। उन में भउ असांखे कहिड़ो आहे त आया हिकु ईअं त न आहे आरज़ी तौर ते हिनखे मुअतल करनि था ऐं बाद में इहो वरी को जिन जेको आहे बख़्शे मां कढी ईंदा, इहो पाण सवाल कयूं था, इहो असांखे बि ख़दशो आहे। ऐं पहिरियों तरीक़ो आइनी इहो ई हूंदो आहे त पहिरियों हुनखे त डेफर कराईंदा कंसेंसस में, नेचुरली जेसिताईं असां कंसेंसस न ॾींदासीं तेसिताईं जेको आहे इहो न थींदो, इहो जिन वापसि दॿे मां न कढी सघंदा जेसिताईं पीपल्स पार्टी हुकूमत वेठी आहे। असां हिननि खे कंसेंसस न ॾिनासीं। हा, अलबत्ता पोइ ॿियो को निज़ाम अची थो वञे सिंध में, का अहिड़ी केयर टेकर या क़ौमी गवर्नमेंट त अची वञे त पोइ इनशाला असां उहो बि तॾहिं बि हिननि खे न कराइण जा का अहिड़ी शइ, पोइ बि असां रोडनि ते हूंदासीं पंहिंजी आवाम सां गॾु। इहो ख़दशो तव्हांजो बिल्कुलु जाइज़ आहे सिंधी आवाम जो, पर इनशाला अहिड़ी का असां शइ न थियण ॾींदासीं। इहो हिते दफ़न कराईंदासीं, जेका कालाबाग डैम खे दफ़न करायोसीं,
इहो मनसूबी इंशाल्लाह दफ़न कराईंदासीं असां। पोइ सिंध जा माण्हू पक ॼाणनि त 2 मई ते जेको CCI जो इजलास थींदो उन जा जेके मिनट्स हूंदा उहे हिकिड़ी तरह सां तकरारी कैनालनि जो डेथ सर्टिफिकेट हूंदा। इंशाल्लाह। सही। अच्छा, उन खां अलावा निगरान सेट में सर पाणी दस्तियाबी जो सर्टिफिकेट भी जारी थियो। आया इहो मामलो भी 2 मई ते CCI जे इजलास में डिस्कस थींदो या उन जी रिजेक्शन जो भी कोई इम्कान आहे? साईं ॾिसो न, हे जो 6 कनाल हुया इन्हनि जी जेकी सॼी बुनियाद हुई, मां चवंदो आहियां त उहो हुयो फ्रॉड जी बुनियाद छा हुई? उहो हुयो पाणी जो सर्टिफिकेट, पाणी अवेलेबिलिटी हो। तव्हांजो अवेलेबिलिटी सर्टिफिकेट छा थो चए त भाई तव्हां कनाल ठाहियो फ्लड कनाल, माना जॾहिं सैलाब ईंदो, पर तव्हां वरी कनाल ठाहियो था, तव्हां कोऑपरेटिव फार्मिंग तरफ़ वञो था या तव्हां जेको मुस्तकिल एग्रीकल्चर तरफ़ वञो था, त इन करे इहो आयो केयर टेकर दौर में। केयर टेकर गवर्नमेंट कीअं आई, केतिरो अरसो हली, हलणो हुनखे 60 ॾींहं हुयो, हली उहो घणा महीना वई, इहो बि शुक्र मनायो त ख़तम थी वई। पर असां पीपल्स पार्टी हाई कोर्ट में वञी हिन ते ऑलरेडी स्टे वठी चुकी आहे। असांजा वकील, असांजा नुमाइंदा हाई कोर्ट मां इन ते स्टे वठी चुका आहिनि। हाणे जॾहिं इहो ईंदो CCI में, इंशाल्लाह इनखे ख़तमु कराए। छो त ॾिसो न, कूड़ जी बुनियाद न हूंदी आहे, फ्रॉड जी बुनियाद न हूंदी आहे, ईअं हिन सर्टिफिकेट जी बुनियाद ई कोन्हे। त हे इंशाल्लाह CCI में हिन मीटिंग में ईंदो, इनखे बि दफ़न कराइबो। अच्छा सर, हींअर जेको फेडरल गवर्नमेंट जो स्ट्रक्चर आहे उहो आइडियल आहे हिकिड़े क़िस्म जो सिंध जे लाइ, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ, छाकाणि त वफ़ाक़ में जेका हुकूमत आहे उहा पीपल्स पार्टी जे सहारे ते बीठल आहे। पाणीअ में हूअं त खोड़ ज़्यादतियूं आहिनि, कैनालनि वारो मनसूबो पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे बल ते मञराए वई, 2 मई ते बाज़ाब्ता तौरु इहा शइ ख़तम बि थी वेंदी। पर पाण ॾिसूं था त सिंध में पाणी जी खोट आहे ऐं सिंध खे जेको पंहिंजे हिसे जो पाणी मिलणु खपे अकॉर्डिंग टू 91 अकॉर्ड, उहो बि कोन पियो मिले। हाणे जेको 2 मई जो इजलास थिए थो, सिंध हुकूमत, पीपल्स पार्टी, इन मामले ते बि का डिस्कशन थींदी या डिमांड थींदी, मुतालबो थींदो त भई पाणी जी खोट आहे सिंध में ऐं असांजो जेको फिक्स थियल हिसो आहे उहो असांखे ॾिनो वञे? छो जो हाणे पंजाब TP लिंक कैनाल बि खोले छॾियो आहे ऐं ॿुधूं पिया त हाणे हिकिड़े डैम मां बि पाणी खयो पियो वञे। ऐं हिन में तव्हां अचे 4 खां 5 सुवाल, मां उन्हनि खे 1 बाय 1 तव्हांखे एक्सप्लेन कयां। जी जी जी। पहिरीं ॻाल्हि तव्हां ॻाल्हि कई पीपल्स पार्टी पंहिंजे ज़ोर ते पंडराए वई इहो मनसूबो, छो त इहो हिकिड़ो वफ़ाक़ी हीअं जेको ढांचो आहे वफ़ाक़ी हुकूमत जो, उहो असांजे फेवर में आहे, बिल्कुलु फेवर में आहे। छो 2019 में जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत हुई, उहा सिंध जे फेवर में न हुई। उन्हनि सिंध जे ईअं सम्झो दाड़ो खयो। दाड़ो कीअं हयो? उन्हनि अप्रूवल ॾिनो जलालपुर कनाल ऐं थल कनाल फेज़ 2, जेके ॿई हिन कनालनि में बि आहिनि। इहो जॾहिं अप्रूवल ॾिनो त हिननि सां जेके इतिहादी हुया, इंक्लूडिंग MQM ऐं अॼु जी GDA, हिननि एहतजाज न कयो। इहे कनाल 6 मां 2 कनाल पहिरियों ठही वञा जे पीपल्स पार्टी सिंध असेंबली में उन जे ख़िलाफ़ रेज़ोल्यूशन न विझे ऐं CCI में उन जे ख़िलाफ़ केस न विझा। पीपल्स पार्टी वाहिद पार्टी हुई जे जलालपुर कनाल, थल कनाल फेज़ 2 जे अगेंस्ट CCI में केस विधो 2021 में, जेको अञा ताईं पेंडिंग आहे। हिन जो मतिलबु छा आहे त बिल्कुलु वफ़ाक़ी ढांचो खे असांजे हिन में आहे फ़ाइदे में, त असां हुन से धमकी ॾेई करे असां नंढे ज़ोर ते चओ या असां अवामी प्रेशर सां असां पंहिंजो फ़ैसिलो मनराए सघे। हिते ॿी का जी PTI जो सेटअप अहिड़ो ॿियो को हुजे त शायदि असां वटि ॿियो ऑप्शन न हुजे, पर जीअं कालाबाग डैम जे हवाले सां असां कयोसीं, वञी वेही रहियासीं, बॉर्डर बंदि करे छॾियासीं, मुल्क ते इहो जेको आहे शटर डाउन हड़ताल सॼे मुल्क में थी वई, त अहिड़ी का शइ करणी पई आहे। त शुक्र आहे हिते हिकिड़ो आईनी नमूने सां ख़तमु थियो, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि तव्हांखे वाटर शॉर्टेज जी। साईं ॾिसो, जेको 1991 जो अकॉर्ड हुयो, हिन सां सिंध ख़ुशि न हुई, इहो असांजी मर्ज़ी जे बग़ैर थियो, पर पोइ बि असां तस्लीम कयोसीं मुल्क जे मुफ़ाद में। छो त 1991 जे अकॉर्ड जो पाणी जी लिमिट तय कई वई सिंध लाइ, उहा इलाही घटि हुई बनस्बत माज़ी जे जेको सिंध खे 1991 अकॉर्ड खां पहिरियों मिलंदो हो। असां पोइ बि नेवरदिलेस तस्लीम कयोसीं, पर जॾहिं खां 1991 अकॉर्ड थियो आहे, तव्हां पोयनि 25 सालनि जो खणी ॾिसो रिकॉर्ड, सिंध न पर पूरे पाकिस्तान में तव्हांजी 19% एवरेज शॉर्टेज आहे। एवरेज जो मतिलबु छा? कंहिं साल 50% शॉर्टेज थींदी आहे, कंहिं साल 20% शॉर्टेज थींदी आहे, कंहिं साल 3%। 25 सालनि में एवरेज हर सूबे में पूरे पाकिस्तान में 19% शॉर्टेज रही आहे। सभिनि खां वधीक बलूचिस्तान में, पोइ सिंध में ऐं पोइ पंजाब में। इन जो तरीक़ेकार छा थियल आहे अकॉर्ड में, त जॾहिं पाणी जी शॉर्टेज थी हूंदी, जो पाणी हिकिड़ो विरायल जेको आहे एसेट आहे अकॉर्ड जे तहत, त उहे जेकी शॉर्टेज हूंदी, उहे चारई सूबा शॉर्टेज बराबरी सां उनखे जेको आहे अब्जॉर्ब कंदा ऐं बराबरी जो हिसो पंहिंजो हुन में ॾींदा शॉर्टेज जे हवाले सां। शॉर्टेज आहे, असांखे मथां खां पाणी पूरो नथो अचे। जॾहिं इंडियन बॉर्डर जी साइड खां असांखे पाणी ॾियनि था, त उहे असांखे पंहिंजे हिसे जो पूरो पाणी नथा ॾियनि। त हिन ते नेचुरली ॻाल्हि थींदी, हिन को हल बि कढिबो त भई इन में इंसाफ़ हुजणु घुरिजे। अगरि का अहिड़ी शॉर्टेज अचे थी त उहो सॼो वज़न सिंध न खणे, उहो सॼो वज़न बलूचिस्तान न खणे, उहो सॼो वज़न
खैबर पख्तूनख्वा न खणे, न ई सॼो वज़न पंजाब खणे, चारई सूबा इक्वली खणनि, त बिल्कुलु नथी ॻाल्हि थींदी इंशाअल्लाह साईं। अच्छा सुखदेव साहब ठीकु आहे, सवालनि जो सिलसिलो सुखदेव साहब जारी रखंदासीं तव्हां सां, पर नंढी साई जो वक़्तु थियो आहे, ब्रेक वठूं था नाज़रीन, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं ऐं इन ई मामले सां ॻंढियल जेके सवाल आहिनि उन्हनि जा जवाब वठंदासीं। स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल पिया कयूं पाण तकरारी कैनालनि वारे मामले ते। हिकिड़ी तरह सां कैनालनि वारो जेको मामिलो आहे उहो हल थी वियो आहे, पर सिंध में एहतजाज ऐं धरणनि जो जेको सिलसिलो आहे जारी आहे। सुखदेव आसरदास हेमनाणी साहब सिंध हुकूमत जा तर्जुमान आहिनि, असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। सुखदेव साहब, मामिलो हल थी वियो कैनालनि वारो, वज़ीर आज़म ऐलान करे छॾियो ऐं कैनालनि वारे मामले जे ख़ात्मे ते हतमी जेका मोहर आहे उहा 2 मई ते CCI जे इजलास में लॻंदी। उन बावजूदि असीं ॾिसूं था त सिंध में एहतजाजी धरणनि जो सिलसिलो जारी आहे। इन जा कहिड़ा कारण आहिनि? गुज़िरियल ॾींहुं CM साहब चयो त असां माण्हुनि खे कन्विंस न करे सघियासीं। असां ॾिसो हिन जा 2 पहलू आहिनि। जी, हिकिड़ो पहलू जेको CM साहब बि कल्ह ॻाल्हि कई त एहतजाज हर कंहिंजो आइनी हक़ आहे, एहतजाज हर कंहिंजो कानूनी हक़ आहे, जी, उहे करनि था, उन्हनि जो बि कॉज़ साॻियो आहे, असांजो बि कॉज़ साॻियो आहे ऐं असां उन्हनि जा हिमायत कयूं। असां उन्हनि खे हिकिड़ो अर्ज़ु कयोसीं त जेको धरणो कनि था जिते, छो त उते हिकु लोकल इलाइक़े जी इकोनॉमी बि आहे, लोकल हाईएस ते मज़दूर बि अचनि था, जेके डेली वेजर लोकल नियाणियूं था, ॿार हाईसनि में आरक्षण में पढ़ाई लाइ बि वञनि था, त इहो सॼो निज़ाम डिस्टर्ब थिए थो पियो, त तव्हां रोड रस्ता खोले छॾियो। नेवरदलेस उन्हनि जो आइनी हक़ आहे, कानूनी हक़ करनि, पर तव्हां हिकिड़ी शइ सम्झणी पवंदी न साईं, सिंध जी अवाम में जेकी इहा बेचैनी चओ या लैक ऑफ ट्रस्ट चओ या इन शइ ते थोरो अञा बि शको शुबा जेके आहिनि, उहो बि हिकु हिसाब सां जाइज़ आहिनि। जाइज़ छो आहिनि? जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे, हालांकि सिंध वाहिद सूबो हुयो या वाहिद सिंध असेंबली जे सभिनि खां पहिरियों पाकिस्तान जी करारदाद पास कई, जंहिंजी बुनियाद पाकिस्तान जी सिंध सूबे में थी, पर जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे, सिंध सां टाइम एंड अगेन धोखो थियो आहे, सिंध जी पुठी में छुरो हयो आहे। उहो कीअं? जॾहिं अयूब खान जे दौर में ताईं इंडस वाटर ट्रीटी थिए पई, सिंध मुआहिदो जेको ॻाल्हि थिए पई, उहो ओॾी महिल हुयो 1 यूनिट सिस्टम। ओॾी महिल जॾहिं तव्हां 3 दरिया पंहिंजा ॾेई छॾिया इंडिया खे, त उन में सिंध जी नुमाइंदगी न हुई, सिंध सूबे खां त पुछो बि न, सिंध खे तव्हां रिप्रेज़ेंटेशन बि न ॾिनी। बाद में हिकिड़ो डमी मेंबर रखियो कंहिं हद ताईं, उहो बि जॾहिं अवाम एहतजाज कयो, उन खां पोइ वरी जॾहिं इहो 3 दरिया ॾेई छॾिया हिकिड़े डिक्टेटर जे दौर में, जेकी बि वजूहात हुजनि था, असां डिटेल में चलो नथा वञूं पिया, त इहो असांखे तव्हांखे ख़बर आहे, असां लाइ सिंध लाइ पाणी, सिंध चवंदा सिंधु माना इंदू, इंडस रिवर, सिंध वारा दरिया वारा, सिंधु दरिया वारा, असां माण्हू आहियूं, असां लाइ हिकिड़ो दरिया जेको हिकिड़ो हुनजो मुक़दस मुक़ाम आहे पाणी जो, असां जियापो न पाणी सां आहे। त हिकिड़ो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में हुन खां पोइ इंडस वाटर ट्रीटी खां पोइ जेके कनाल कढिया पिया, जेके तव्हां 3 दरिया तव्हां ॾेई छॾिया इंडिया खे, त उन खां पोइ जेकी तव्हां पाणी जी खोट थी, शॉर्टेज थी, उनखे तव्हां वरी पूरो कयो इंडस रिवर खे, सिंधु दरिया खे उन में खाट वञी तव्हां उन में ठाहिया कनाल, TP लिंक कनाल, ऐं उन खां पोइ तव्हांजो इहो चश्मा जलम कनाल, CJ कनाल ऐं TP लिंक कनाल। हाणे तव्हां असांखे शुरू में वफ़ाक़ी हुकूमत चयो हुयो त बाबा हे जेके कनाल आहिनि इहे हूंदा फ्लड कनाल, मां जॾहिं को सैलाब ईंदो पोइ वञी इहे कनाल असां खोलींदासीं। तव्हां असांजे पेट मां सिंधु दरिया जूं कनाल त कढिया, पर तव्हां चयो इहे फ्लड कनाल आहिनि, पर तव्हां ॾिठो वरी ज़ियाउल हक़ जॾहिं दौर आयो, तॾहिं कनालनि खे उन्हनि मुस्तक़िल दर्जो ॾेई छॾियो आहे, उन्हनि मां पाणी अलबियो कढनि था, जॾहिं जॾहिं कनाल खुलींदनि असां वरी पंजाब सां जहिड़ो थींदो आहे। हिकिड़ो पूरो तव्हां सीरीज़ ऑफ हिस्ट्री खणी ॾिसो 50-70 सालनि जी, त असां सां टाइम एंड अगेन धोखो थींदो रहियो आहे। इहा ई वजह आहे त जॾहिं खां पीपल्स पार्टी सिंध में आई आहे, असांखे अवाम अगरि वोट ॾिए थी बार बार, त उहा हिकिड़ी शइ सम्झे थी त सिंध जी अवाम सां पीपल्स पार्टी सची आहे। जेकी बि सिंध जी अवाम जो हूंदो आहे, डिमांड हूंदी आहे, उनखे असां ट्रांसलेट कंदा आहियूं। तव्हां ॾिठो ॿेटनि जो मसइलो थियो PTI दौर में, बंडल आइलैंड्स वारो ऐं ॿिया, उन में बि असां बीठासीं, असां रजिस्ट कयोसीं PTI खे, उनखे इन मनसूबे सां हटणो पियो। हाणे कनालनि जो मसइलो थियो, वरी तव्हां ॾिठो हुन में इंस्ट्रूमेंटल रोल पीपल्स पार्टी जो हुयो, न खपे आलमबाग जो तव्हां मसइलो ॾिठो, ओॾी महिल बि तव्हां ॾिठो पीपल्स पार्टी जो मेन रोल हुयो। इहा ई वजह आहे कि बार बार असांखे सिंध जी अवाम वोट ॾिए थी पई। पर तव्हांजी ॻाल्हि जेको तव्हांजो मेन सुवाल हुयो, सिंधी अवाम में ख़दशो आहे ऐं उनजा ख़दशा कीअं त जाइज़ बि आहिनि, छो त माज़ी असांजो रहियो आहे ऐं असां उमेद था कयूं त जेको माज़ी में सिंध सां नाजाइज़ी थी आहे, अॻिते न थींदी। अच्छा, तव्हां चयो त सिंध जी पुठीअ में छुरो हयो वियो आहे ऐं तव्हां मिसाल बि ॾिना 60s एग्रीमेंट समेत मुख़्तलिफ़ मिसाल ॾिना था।
हाणे त वफ़ाक़ में जेका हुकूमत आहे उहा पीपल्स पार्टी जी इतिहादी आहे, बल्कि पीपल्स पार्टी उनजी इतिहादी आहे या पीपल्स पार्टी उन हुकूमत खे खयूं बीठी आहे। पीपल्स पार्टी जेकॾहिं हथ कढंदी त वफ़ाक़ी हुकूमत जो उहा किरी पवंदी, स्ट्रक्चर उनजो सत्यानाश थी वेंदो। माण्हुनि खे जेके रिज़र्वेशन्स आहिनि जिन खे अव्हां जाइज़ करार ॾियो था, हाणे इहे रिज़र्वेशन्स केरु ख़तमु कराईंदो? तव्हां इतिहादी बि आहियो हुकूमत जा, ऐं हाणे त घणे भाङे तव्हांखे बि पको हुजणु खपे त अहिड़े क़िस्म जी शइ न थींदी। त हीअ जेको लेक ऑफ ट्रस्ट आहे, रिज़र्वेशन्स आहिनि, इहे कीअं ख़तमु थींदा, केरु ख़तमु कराईंदो? हिकिड़ी शइ अर्ज़ु कयां, जी सिंध तव्हां बि सिंधी हो, मां बि सिंध जो रहवासी हो, जी पर पंजाब बि असांजो सूबो आहे, ख़ैबर पख्तूनख्वा बि असांजो सूबो आहे, बलूचिस्तान बि असांजो सूबो आहे, छो त पूरो मुल्क असांजो आहे। सिंध बि आहे पर पाकिस्तान बि आहे। पीपल्स पार्टी हमेशह वफ़ाक़ जी जेको आहे सियासत कई आहे। इन करे असां चाहींदा आहियूं त सूबनि जे विच में हिकिड़ो पाण में भाईचारो हुजे, जी असां सभिनि सूबनि जे विच में भाईचारो करायूं। हाणे ॾिसो, अगरि असां अॼु हुकूमत मां निकिरी था वञूं पोइ छा थींदो? वरी तव्हांजो कहिड़ो केयर निज़ाम अची वेंदो या कोई नेशनल गवर्नमेंट अची वेंदी, पोइ तव्हां जीअं अॼु पंहिंजूं ॻाल्हियूं मंडरायूं आहिनि पीपल्स पार्टी, पोइ कीअं मंडराए सघंदो? तव्हां न मंडराए सघंदो। इन करे ऐं ॿियो वरी तव्हां हाणे ॾिठो पाण 2 साल पहिरियों जेको हालात थी विया मुल्क जा माशी तौर ते ऐं सिक्योरिटी तौर ते, तव्हांजा हींअर बि बॉर्डर, चलो इंडिया वारो मामिलो तव्हांजो हाणे 2-3 थियनि थियो, पर इन खां पहिरियों बि तव्हांजा बॉर्डर्स जेके आहिनि सिक्योर न हुया अफगानिस्तान साइड खां। TTP जा हमला आए ॾींहं थियनि पिया। ख़ैबर पख्तूनख्वा जे अॼु बि 4 खां 3 ज़िलनि में कर्फ्यू लॻल आहे। बलूचिस्तान में जाफर एक्सप्रेस जो हवालो ॾिठो, मामिलो ॾिठो त 2 साल पहिरियों मुल्क जे हालात में हुयो, असांखे मुल्क खे स्टेबिलिटी, मुल्क में स्टेबिलिटी हूंदी त तव्हां सियासत कंदो, अवाम जो माशी जेको आहे पयो हलंदो, मुल्क जो रोज़गार थींदो, सियासत या इहे मनसूबत तरे रोकाईंदो जॾहिं मुल्क में स्टेबिलिटी हूंदी। असां अगरि हुकूमत मां निकिरी था वञूं त मुल्क फ़िलहाल अफोर्ड नथो करे सघे अहिड़ी अनस्टेबिलिटी। त असांजो हुजणु वफ़ाक़ी हुकूमत सां इन हिसाब सां फ़ाइदेमंद आहे त असां पंहिंजी शइ सिंध जे अवाम जी जेकी डिमांड आहे उहा ट्रांसलेट कराए था वञूं पिया, असां पंहिंजी मर्ज़ी मंडराए था वञूं पिया। ऐं जेसि ताईं पीपल्स पार्टी वेठी आहे, अवाम वटि हिकिड़ो रस्तो आहे, हिकिड़ो दरवाज़ो आहे त को बि सिंध मुखालिफ़, सिंध दुश्मन मनसूबो हूंदो त हुनखे इनशाला बंदि कराइबो, पीपल्स पार्टी बंदि कराइबी। ऐं तव्हां माफ़ कजो हिकिड़ी ॿी शइ मां कयां थो जी त 2003-2004 में हिकिड़ी सिंध में हुकूमत आई, नाले में त उहे सिंधी हुया, त साॻा ई माण्हू सांगड़ में कालाबाग डैम जी हिमायत में रैलियूं कढनि पिया। छो त हिकिड़े उन्हनि खे आमिर खे ख़ुशि करणो हुयो। त सिंध में अहिड़ी बि माज़ी रहियो आहे असांजो, त असां तव्हां ॾिठो आमरनि अची करे हिते सिंध मां ई के माण्हू अहिड़ा पैदा कया आहिनि जेके सिंधनि सां पाण सिंध जे माण्हुनि सां गद्दारी कई आहे। त इनशाला पीपल्स पार्टी वेठी आहे, असां सिंध सां का नाइंसाफ़ी न रखंदासीं। अच्छा सर, हाणे त सूरत हाल मट आहे, जमहूरी हुकूमत आहे, अॻ में त आमिर खे ख़ुशि करण जे लाइ इहे सॼियूं शयूं थी वियूं, हाणे बि एंटी पीपल्स पार्टी नैरेटिव डेवलप थियो, नून लीग बि उनखे एंडोर्स कंदी रही आहे। हाणे कैनालनि वारो मामिलो ख़तमु अकॉर्डिंग टू पीपल्स पार्टी, अकॉर्डिंग टू सिंध गवर्नमेंट, ऐं जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे तव्हां जाइज़ बि करार ॾियो पिया, धरना लॻल आहिनि काफ़ी ॾींहंनि खां, एहतजाज पिया थियनि, मुल्क में स्टेबिलिटी खपे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे एज़ अ इतिहादी वफ़ाक़ ते। हाणे ही जेका धरना लॻा पिया आहिनि, हिकिड़ो रसद जो वहिंवार बुरे तरीक़े सां मुतासिर आहे, ऐं मामूलो जी जेका ज़िंदगी आहे उहा मुतासिर लॻी पई आहे। पीपल्स पार्टी जा जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे वफ़ाक़ी हुकूमत एड्रेस कयो, त हाणे छा जेके धरननि ते माण्हू वेठल आहिनि, वकील थी विया या मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमूं या आम माण्हू, आम तबिके जा माण्हू जेको धरणो पिया हणनि, उन्हनि जा जेके रिज़र्वेशन्स आहिनि उन्हनि खे एड्रेस करण बि त सिंध हुकूमत जी या पीपल्स पार्टी जी ज़िम्मेवारी आहे। आया पीपल्स पार्टी अहिड़ो कुझु सोचियो आहे, सिंध गवर्नमेंट अहिड़ो कुझु सोचियो आहे त मुख़्तलिफ़ जेके वफ़द आहिनि उहे धरणनि वारनि वटि वञनि? साईं, असांजा जेके डेलीगेशन्स आहिनि, मुख़्तलिफ़ डेलीगेशन, लोकल बि, सूबाई बि, सरकारी सतह ते, सियासी सतह ते, उहे इन धरणे वारनि सां राब्ते में आहिनि। असां उनखे टाइम ॾेई रिक्वेस्ट बि कई आहे, असां त वञी करे टियोंनी असांजी सीनियर क़यादत वञी करे उन्हनि खे इहो बि रिक्वेस्ट कई त असांजो जलसो थिए थो, तव्हां असांजो काज़ हिकिड़ो इहे असांजे जलसे में बि जॉइन कयो। त असां हुननि सां मुसलसल राब्ते में आहियूं, पर मुंहिंजे ख़्याल में हींअर छो त असां हिकिड़ी पीपल्स पार्टी गारंटी बि खई आहे ऐं 2 तारीख़ ते इनशाला CCI जो इजलास बि आहे, मीटिंग बि आहे, त हाणे हुननि खे धरनो मुंहिंजी ज़ाती राय में त हाणे ख़तमु करणु घुरिजे। पर मां जीअं पहिरियों तव्हांखे अर्ज़ु कयो त उन्हनि खे जेके ख़दशा आहिनि त उन्हनि जे ख़दशनि जे पोयां बि हिकु तारीख़ आहे, उहे ख़दशा बि असांखे सम्झणा पवंदा। पर गॾोगॾु जेको धरनो हणी वेठा आहिनि उन्हनि खे इहा बि शइ हिकिड़ो अहसासु करणो पवंदो, जेको आम माण्हू आहे सिंध जो, हुतां जो लोकल रहवासी आहे ऐं ॿिया उन इलाइक़े वासी आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी बि मुतासिर थी आहे।
त इहा इट्स अ टू वे स्ट्रीट। असां त पंहिंजी ज़िमेदारी जो एहसासु आहे उन सां राब्ते में आहियूं, पर धरणे वारनि खे थोरो मुंहिंजे ख़्याल में ते गौर फ़िक्र करणो पवंदो। सही, ख़दशा कीअं ख़तमु थींदा साईं? को हुकूमती सतह ते माण्हू वञे, मुलाक़ातूं करे, उन्हनि खे ख़ातिरी कराए, जीअं नून लीग तव्हांखे ख़ातिरियूं करायूं, नून लीग पीपल्स पार्टी खे गारंटी ॾिनी, ईअं ई जेकॾहिं हुकूमती सतह ते माण्हू वेंदा, उन्हनि सां मिलंदा, उन्हनि खे ख़ातिरी कराईंदा त अहिड़ी का सिचुएशन आहे ई कोन, ऐं 2 मई खां पोइ ख़ुदा न ख़्वास्ता जेकॾहिं का गड़बड़ थिए थी या जेके वाइदा पीपल्स पार्टी सां, सिंध गवर्नमेंट सां, सिंध जे माण्हुनि सां थिया आहिनि, उहे वफ़ा नथी करे नून लीग हुकूमत, त पोइ वरी गॾिजी सॼी वरी धरना हणंदासीं? असांजा मां जीअं अर्ज़ु कयो पहिरियों डेलीगेशन हुन सां राब्ते में असां उन्हनि खे ॿाहिरां ख़ातिरी कराई आहे ऐं उन्हनि खे कन्विंस करण जी कोशिशि बि कई आहे, अर्ज़ु बि रखियो आहे त हाणे मामिलो हिकु पासे थी वियो आहे, तव्हां हाणे काइंडली धरनो ख़तमु कयो। पर हू अगरि पंहिंजी हिकिड़ी जेको फैसिलिटी ते बीठा आहिनि त ठीकु आहे, उन्हनि जो आइनी ऐं कानूनी हक़ अगरि धरनो हणणु चाहिनि था, असां त उन्हनि खे को बि हर फैसिलिटी ॾींदासीं, चाहे उहा सिक्योरिटी हुजे या जेके ॿिया बि अरेंजमेंट्स हुजनि, जेको बि सिंध गवर्नमेंट ते बाइंडिंग हूंदो कानूनी आइनी तौर सिंध गवर्नमेंट कंदी। पर असांजा डेलीगेशन हुन सां राब्ते में आहिनि ऐं हुन सां ॾींहं राति राब्ते में हूंदा आहिनि। लोकल क़यादत बि, सूबाई क़यादत बि, स्पेशली असांजी लॉ मिनिस्टर जा सभु उहे बि हिन मुक़िला बिरादरी सां राब्ते में आहिनि। त असां उमेद था कयूं त इहा असांजी जेकी रिक्वेस्ट आहे उनखे क़बूल कंदा। अच्छा, पुरुमीद आहियो त ईंदड़ कुझु ॾींहंनि में ही धरड़नि वारो सिस्टम ख़तमु थी वेंदो, या अल्टीमेटली 2 मई खां पोइ जेका प्रेस रिलीज़ जारी थींदी CCI जी, उन खां पोइ ई इहे मामला वञी पुरअमन तरीक़े सां हल थींदा? साईं 2 मई खां पोइ मुंहिंजे ख़्याल में त हाणे बि धरणे जो हींअर जेको मेन मक़सदु हो उहो पूरो थी वियो। पीपल्स पार्टी जो मेन मक़सदु बि साॻियो हुयो ऐं धरणे हणण वारे जीअं असांजी मुक़िला बिरादरी, सिविल सोसाइटी, असांजी क़ौम परस्त जमातूं या जेके बि असांजा दोस्त आहिनि, सभिनि जो मक़सदु साॻियो, मक़सदु उहो हाणे अचीव थियो आहे। उन मक़सद ते बसि हाणे हिकिड़ी सरकारी नमूने मोहर लॻणी आहे 2 मई ते। जेको ॾींहुं फॉर्मेलिटी आहे तव्हांखे पूरी करणी आहे, उन फॉर्मेलिटी बग़ैर तव्हां जेको आहे नथा मूव करे सघो। उन खां पोइ बि धरना कंटिन्यू रहंदा। मुंहिंजी नज़र में धरना उन खां पोइ त कंटिन्यू न कंदा, पर उन खां पोइ को वजह न हूंदी अगरि हिकु दफ़ो उनखे सरकारी तौर ते मोहर लॻी थी वञे पई कैनालनि जी प्रोजेक्ट ख़तमु थियण जी। पर मां वरी तव्हांजे प्लेटफॉर्म ते तवसुल सां अर्ज़ु कंदुसि, जेके अगरि उहो ॿुधे थो असांजे मुक़िला बिरादरी में जेको धरनो हणी वेठा आहिनि, त हाणे हिकिड़ो मामिलो हिकु पासे थी वियो ऐं इनशाअल्लाह हिन ते 2 मई ते इहा मोहर बि लॻी वेंदी सरकारी। असां हिकिड़ो ओपनली जेको आहे इनिशिएटिव जी गारंटी बि खई आहे, ज़िमेदारी बि खई आहे, त हाणे हिननि खे धरनो ख़तमु करणु घुरिजे। ठीकु आहे सुखदेव साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अञा ताईं मौजूदु आहिनि जंहिंजे नतीजे में मुख़्तलिफ़ हंधनि ते धरना लॻल आहिनि, पर पीपल्स पार्टी सिंध हुकूमत इन मामले ते गारंटी खई आहे। हीउ मामिलो अमली तौर ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे ऐलान खां पोइ ख़तमु थी चुको आहे, जंहिं ते सरकारी तौर ते जेका मोहर आहे उहा 2 मई ते लॻंदी। सिंध हुकूमत जो तर्जुमान सुखदेव आसरदास हेमनाणी साहिबु असां सां वीडियो लिंक ते मौजूदु हो, जंहिं इन समूरे मामले ते गुफ़्तगू कई। उमेद कयूं था त 2 मई ते जेको CCI जो इजलास थींदो उन में ही जेको मामिलो आहे उहो बाज़ाब्ता तौर ते ख़तमु थी वेंदो ऐं उन सां गॾोगॾु सिंध में इन मामले ते जेका बेचैनी आहे उहा बि ख़तमु थी वेंदी। कवर स्टोरी जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो अचे, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।